मेहरान स्टूडियो में होस्ट साले विवर की पूरी टीम समय सलाम पेश करे तो उम्मीद खुश हूंदा आबाद हूंदा। दोस्तों अॼु असांजे स्टूडियो में मौजूद आहिनि सिंध जी हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जंहिं पंहिंजी मदद पाण तहत ऐं रज़ाकारनि तौर ते हमेशह सिंध जी तालीम जे लाइ सिंध जे गली गली ऐं कुचे कुचे में ख़ासि तौर ते जेका हुन वटि वसायल हुआ उहे कॾहिं बाइक ते कॾहिं पेरे पंधु वञी सिंध जे स्कूलनि जी जेका सार लधी ऐं सिंधी बचड़नि जी तालीम जे लाइ पाण खे पतोड़ियो ऐं हमेशह उन कोशिशि कई त सिंध जी तालीम खे कंहिं न कंहिं हवाले सां बहितरी तरफ़ वठी वञिजे। उन हवाले सां अॼु संदसि पॉडकास्ट करण लाइ पहुता आहियूं। अॼोकी जेका असांजी महिमान शख़्सियत आहिनि उहे आहिनि सियासी समाजी वर्कर ऐं ख़ासि तौर ते संदसि जेका सुञाणप आहे उहा एजुकेशन एक्टिविस्ट तौरु थिए थी। अचो तव्हां सभिनी जी मुलाक़ात करायूं। अॼोकी महिमान शख़्सियत आहिनि मोहतरम जनाब रहमतुल्लाह बलाल साहब। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह साहब। वालेकुम साईं रहमतुल्लाह बलाल साहब, आउं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। तव्हां बज़ में महिरान खे टाइम ॾिनो पंहिंजी मसरूफ़ घड़नि में जा। आउं चाहींदुसि त रहमतुल्लाह बलाल यकीनन कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, पर आउं चाहींदुसि असांजे नाज़रीन जे लाइ तव्हांजो मुकमिल जेको तारीफ़ आहे, फैमिली बैकग्राउंड ऐं तालीम किथे थी, शुरूआती एजुकेशन कहिड़ी आहे तव्हांजी। बिल्कुल महिरबानी साईं। सर मुंहिंजो फैमिली बैकग्राउंड त हिकु हारी बल्कि काठी मुंहिंजो वाल साहब आहे। उन काठी पहिरीं काठियूं कंदो हुयो, वरी माल जो दराड़ थियो, वरी आख़िरी हयात ताईं काठियुनि जो माना मज़दूरी कंदो, काठियूं वठी खपाईंदो हुयो। मुंहिंजो वाल साहब मज़दूर तबिके जो माण्हू हुयो। अलहमदिल्ला असां पाण में ॿ भाउ ॿ भेनरूं। माशाअल्लाह। उन्हनि में शुक्र अलहमदिल्ला मुंहिंजो भाउ जेको हो उहो सिर्फ़ु 5 खां 8 दर्जा पढ़ियो। सही। ऐं अलहमदिल्ला मुंहिंजे भाउ मूंखे महिनत करे मूंखे सुठी तालीम ॾियारी, ख़ासि तौर ते इंटर ताईं हुन मूंखे तालीम ॾियारी। पोइ असांजा एतिरा वसाइल कोन हुआ जे असां हिते निकिरी वञूं। इहो असांजो माना बैकग्राउंड आहे। सभु कमु छॾे ॾिना। मुंहिंजी अमली ज़िंदगी हिते स्टार्ट थी आहे त उते मूं पंहिंजे मिडिल हाई स्कूल में मिडिल स्कूल में वॉलंटियरली पढ़ाइणु शुरू कयो। मानी सोटनि मासनि जो ऐं 3 सालनि चइनि जो मुंहिंजी अमड़ गुज़ारे वई। ठीकु आहे। बाबा मुंहिंजो साइको पेशेंट हुयो। पोइ सॼे पाड़े मां मूंखे मानी मिलंदी, कपिड़ा जिते बि जंहिं घर में वेंदो हुओ मुंहिंजो घर हूंदो। मूं पढ़ाइणु शुरू कयो, पाण पढ़ियुसि। अदा मरूम अलाह हुनखे जन्नत में जाइ ॾिए, उहो मूंखे हर वक़्तु पढ़ाइण जी कोशिशि कंदो। असां हिते हाई स्कूल में ईंदासीं, कॉलेज में ईंदासीं, हिते पढ़ंदा हुआसीं, ज़बरदस्त नमूने सां पढ़ंदा आहियूं। मूंखे उस्तादनि हिन पासे हलायो। मक़सदु इहो त वो ज़िंदगी में जेको कमाइणु शुरू कजे न मुआशी तौर ते, उहो ज़िंदगी में पहिरें दफ़ा मूं कमायो हुयो, जंहिंमें मुंहिंजे भाउ मूंखे चयो त तूं स्कूल मां घुसाईंदो। छो जॾहिं कॉलेज लाइफ में आयासीं, दोस्तनि सां गॾियासीं, कुझु थोरी राह भटकी वियासीं। राह भटकी वियासीं त पोइ अदा मूंखे दड़का ॾिना, बल्कि हिकिड़े दफ़ा थप्पड़ मूंखे वाए कढी। उन तां कावड़ी जी तां निकिरी वियुसि। उहो कावड़ी जी निकिरी वियुसि। मूं पहिरें दफ़ा जेको माना कमाइण जो तरीक़ो कयो न, उहो कराची हलियो हुयुसि। मुंहिंजी फैमिली आहे, मुंहिंजा मासा त मामा उहो कराची वेस्ट कॉलोनी में मज़दूरी कंदा। उते कावड़ी जी उते 6 खां 8 महीना मूं उते मज़दूरी कई। मज़दूरी माल जे वाड़े खां मूं मज़दूरी शुरू कई। पोइ उते आउं मज़दूरी ते वियुसि। उते ई पोइ वरी आउं मोटी आयुसि। भाउ मुंहिंजो साॻियो जंहिंखां नाराज़ हुओ, मूंखे परिचय वठी आयो। उनखां पोइ जंहिं महिल आउं वापसि आयुसि ॻोठ ते पहुतुसि, पढ़ाई त मुंहिंजी ख़तमु थी। जो इंटर मूं मैट्रिक कई, माना इंटर जा इम्तिहान छॾे अधु मां तालीम छॾे ॾियोसि। इंजीनियरिंग में मूं इंटर कई, मूं पेपर कोन ॾिना, आउं मोटी आयुसि। हाणे आउं मैट्रिक पास आहियां हुन टाइम ते। पोइ आउं मोटी आयुसि वापसि हिते। पोइ वरी मूं नलकनि जो कमु शुरू कयो। नलकनि जी मज़दूरी कई, हारपो कयो। ईअं असांजी जो अमली ज़िंदगी जी शुरूआती मूं हारी बि सुठो रहियुसि। वाह 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 वाह, तमामु ज़बरदस्त। रहमतुल्लाह साईं, यकीनन तव्हां सिंध में तइलीमी रज़ाकार तौरु सुञाता वञो था ऐं तव्हांजे तक़रीबन जेके बि इनिशिएटिव तव्हां वरिता आहिनि या जेके तव्हां कमु कया आहिनि उहे यकीन क़ाबिल ज़िक्र आहिनि। पर उन्हनि में हिकिड़ो कमु जेको तव्हां सुप्रीम कोर्ट में केस दाख़िल कयो हो, सिंध जे अंदरि गोस्ट टीचर्स जी हिकिड़ी फिनामिना हली हुई सोशल मीडिया ते, शायदि हुन खां मुतासिर थी या जेको तव्हांखे तव्हांजे अंदरि जेको तालीम खे सुजाॻ करण जो रूह आहे उन हवाले सां उन में केतिरे क़दुरु तव्हांजी माना कामयाबी थी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ डिपार्टमेंट कहिड़ा इनिशिएटिव वरिता उन ते, आया उहो जेको तव्हांजी महिनत हुई उहा कामयाबु थी, सक्सेस थी या न? जी बिल्कुलु, तव्हांजी महिरबानी। तव्हां तमामु अहम सुवालु कयो आहे मूंखां। तव्हां 2 सुवाल कया। ॾिसो, सुप्रीम कोर्ट में असांजो वञण जो असां दावूं कयूं, असां तॾहिं नाज़िमी दौर हुयो न।
असां नाज़मन जे दरनि ते वियासीं, असां ऑफिशियल्स ते वियासीं, सभिनि जेके बि स्टेक होल्डर, एजुकेशन जा स्टेक सही होल्डर, कम्युनिटी में वियासीं, स्टेक होल्डर सभिनि, पॉलिटिकल लीडरशिप, एजुकेशन मैनेजर्स, ऑफिशियल, सभिनि सां असां मुलाक़ातूं कयूं वियासीं, पर असां कंहिं ॿुधी कोन, अच्छा कंहिं बि कोन ॿुधी। सही पोइ मीडिया हाउसिस ते एहतजाज कयासीं, धरना सही हयासीं, इहे जेके सॼा मरहला असां तय कया, कंहिं असांजी ॿुधी कोन। पोइ 2012 में दिसंबर 2012 में मुंहिंजी नज़र पई सुप्रीम कोर्ट में को तालीम जी ज़िक्र कयो आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, उन ज़िक्र कयो त उन ज़िक्र खे बुनियादु बनाए असां छा कयो, उन में असां धुर थियासीं, एप्लीकेशन सही कयोसीं। असां हुते टिनि चइनि शयुनि जी डिमांड, इंडिकेट मेन कयो डिमांड कयो, इंडिकेट कयो इंडिकेट कयो। हिकिड़ो इहो त स्कूलनि खे बुनियादी सहूलियतूं ॾियो, सही ॿियो इहो त मेरिट ते भर्तियूं कयो, टियों इहो त ओपीएस ते वेठल ओपीएस ते वेठल वेठल ऑफिसर उहे हटायो, ऐं चोथों इहो त कॉपी कल्चर ख़तमु कयो। सही पंजो असांजो हुन में इनिशिएटिव, हुन में माना पिली में लिखियलु हो त करप्शन ख़तमु कयो। करप्शन इहे असांजूं 5 प्लीज़ हुयूं, मेन प्लीज़ इहे हुयूं। उन में असां तक़रीबन 21,000 स्कूलनि जो डिटेल हुन में सबमिट करायो, सही माना 49,000 कुझु स्कूल आहे, पर हुन में 21,000 जे लॻभॻि असां स्कूलनि जी डेटा हुन में सबमिट कराई। मुख़्तलिफ़ इदारनि जी रिसर्च, असांजे पंहिंजे नेटवर्क जी रिसर्च, असांजी पूरी टीम हुई सिंध में, सही हुनजे थ्रू असां उते सबमिट करायो। हाणे तव्हां चवंदा उन मां कहिड़ा फ़ाइदा थिया? सभ खां पहिरीं इन में इन जेको सुप्रीम कोर्ट में वञण वारो जेको फ़ाइदो थियो न, सिंध जी तालीम अॻे, सिंध जी तालीम ते एॾी वॾी डिबेट कान थींदी हुई, सही मीडिया ते सिंधी तालीम जो स्पेस कोन हुयो, सही पॉलिटिकल जेके लीडरशिप आहे उनजे विच में डिबेट तालीम ते कान हुई, सही डिबेट ॿियनि मसइलनि ते हूंदी, हक़नि ते हूंदी, उन्हनि ते हूंदी। पोइ एजेंडा ठही वियो। पोइ कीअं एजेंडा ठहियो? एजेंडा ईअं ठहियो, जॾहिं सुप्रीम कोर्ट ऑर्डर कयो सेशन, डिस्ट्रिक्ट सेशन जज, बार एसोसिएशन खे, तव्हां वञो स्कूलनि जी विज़िट कयो, छा सूरत हाल अच्छा आहे। जॾहिं डिस्ट्रिक्ट सेशन जज साहिबान हुते स्कूलनि में विज़िट करण विया, त कराची शहर जे अंदरि मुख़्तलिफ़ स्कूल, वॾा वॾा तारीख़ी स्कूल, उन्हनि में वॾा वॾा पकवान सेंटर ठहियल हुआ। अच्छा पकवान सेंटर, जॾहिं जज साहिबान विज़िट कई, मीडिया हुनखे ब्रेक कयो सही त हिते पकवान हुयो, उते बि जॾहिं कब्ज़ा ख़तमु शुरू थियण थिया, हाणे डिबेट शुरू थी। सही अॻे तालीम ते मां सम्झां 2013 खां पहिरीं तव्हां मीडिया जो समूरो रिकॉर्ड कढी रखी ॾिसो त तव्हांखे मीडिया टॉक शो में तालीम जी ज़िक्र कोन। सही ऐं चैलेंज सां चवां थो, सभिनी मीडिया जे हाउसिस में वञी तव्हां ॾिसो, सर्च कयो, तव्हांखे सही एॾो वॾो माना तालीम ते डायलॉग नज़र न ईंदो। सही ॻोठनि में मेयूं ॿधियूं पियूं आहिनि, इहे सभु स्कूलनि शयूं जे जंहिं महिल अंदरि ज़ाहिर थियूं त पोइ सिंध जी तालीम सियासी, समाजी, अदबी, मज़हबी ऐं मीडिया हाउसिस जो माना नैरेटिव बणिजी वियो नेरेटिव बणिजी वियो। ऐं सही नेरेटिव जिते किथे डिस्कशन शुरू थी, सही जॾहिं हिकिड़ो एॾो वॾो मसइलो हुजे जिते हर माण्हू ॻाल्हाइण शुरू करे, सही पोइ यकीनन पॉज़िटिव इनिशिएटिव खॼाए वेंदा। रमज़ान साईं, तव्हां तमामु वॾा इनिशिएटिव वरिता, डिस्ट्रिक्ट लेवल ते, सिंध लेवल ते तमामु वॾा कमु कया। मूंखे यादि आहे त पाण गॾिजी सैदाबाद खां मटियारी ताईं मंशा ते हिकिड़ो वॾो लॉन्ग मार्च कढियोसीं, स्कूलनि जूं विज़िट कयोसीं, बंदि पियल स्कूल जिन जा सेमिस कोड कोन हुआ उन्हनि ते पाण गॾिजी कमु कयोसीं। तव्हां जीअं रहनुमाई में ऐं अलफ़ ऐलान जो जेको प्रोजेक्ट हो उन में, या असां कॾहिं प्रोजेक्टनि जा बुनियादी न रहियासीं, पंहिंजे घरां वॾा जेके पैसा हूंदा हुआ उहे ॾेई कमु कयासीं। कहिड़ा कम सारा जोगा रहिया ऐं कहिड़ा कम जेके अॼु ॾे ताईं उन्हनि जो फल उन्हनि ॿारनि खे मिले पियो, उस्तादनि खे मिले पियो, उहो थोरो असां नाज़रीन सां ज़िक्र कंदा। सर, तव्हांजो ज़बरदस्त सुवालु आहे। तव्हां हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि कई आहे त तव्हां तालीम जे मसइलनि ते शुरूआति कीअं कई ऐं हुन में ॿारनि खे डायरेक्ट बेनिफिट्स कहिड़ा मिलिया, स्कूलनि में कहिड़ियूं बहितरी आई, तालीम खाते में कहिड़ी बहितरी आई। हाणे तव्हांखे ॿुधायो त असां पहिरीं ते इनिशिएटिव कहिड़ा वरिता। असां सभ खां पहिरीं ॻोठाणनि सां मीटिंगूं कयूं, जिते जिते तालीम जो मसइलो हुयो, ॻोठाणनि खे मोबिलाइज़ कयोसीं। तव्हां तालीमी इदारनि सां लिख पढ़ती जो सिलसिलो शुरू कयो। असां लिख पढ़ जी जॾहिं शुरूआति कई, ॻोठाणनि खां दरख़्वास्तूं लिखायूं, मोकिलायूं, मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी ऑर्गेनाइज़ेशन सपोर्ट कई, पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन जे अंदरि बि माण्हू सुठा पिया आहिनि, सही उन्हनि कोशिशूं वरितियूं। हिज़्ब इक़्तिदार ऐं हिज़्ब इख़्तिलाफ़ जे माण्हुनि, ख़ासि तौर बिल्कुलु ते हिज़्ब इख़्तिलाफ़ जे माण्हुनि तमामु घणो हिन में इनिशिएटिव वरितो, असां हुनखे मोबिलाइज़ कयो। असां इन सतह ते बि वियासीं त असां ॻोठाणनि में वञी करे मोबिलाइज़ेशन कई, पंहिंजा ॿार स्कूलनि में मोकिलियो। असां होटलनि ते वञी मोबिलाइज़ेशन कई, असांजो सिंधी माण्हू होटलनि ते तमामु घणो वेहे थो, फिज़ूल टाइम तमामु घणो विहाए सही थो, जिते जिते हुनजूं कचहरियूं थियनि थियूं, उन में बसनि में मोबिलाइज़ेशन कईसीं।
इहे सॼा अमल कयासीं। सही। उनजे बावजूदि बि जॾहिं असांजी स्टेट न ॿुधी त असां उन ते पहिरीं असां बुख हड़तालूं कयूं, अखियुनि ते कारियूं पटियूं ॿधी रोशनी सही खणी सही बीठासीं। असां हुन में सही पैदल मार्च कया, टोकन बुख हड़तालूं कयूं। सही ऐं जीअं जेका बि असां एक्सरसाइज कंदा हुआसीं, जेको बि असां एहतजाज कंदा हुआसीं, उन एहतजाज जूं कटिंग खणी लाॻापियल इदारनि खे वरी असां पेस्ट कंदा हुआसीं। इन तरीक़े सां असां सोशल हिकिड़ो मीडिया टूल यूज़ कयो। सोशल मीडिया जो टूल यूज़ कयोसीं, नंढा नंढा शॉर्ट वीडियोस ठाहे असां मोबिलाइज़ कयो शयुनि खे, जिते जिते मसइलो उते कमु कयो। सही। असां सुठनि सुठनि ऑफिसरनि खे ॿिए कोन्हे तालीम खाते में सुठा सुठा ऑफिसर उहे असां बेशक पाण सां बेशक। गॾु खयां। असांजे सिंध जी मां तव्हांखे हिकिड़ी सिधी ॻाल्हि ॿुधायां, सिंध में बहितरीनु उस्तादु अॼु बि मौजूदु आहे, अहसासु रखण वारो उस्तादु मौजूदु आहे। उन्हनि उस्तादनि खे असां गॾु खयो, उन्हनि सां गॾिजी करे असां कमु कयो। त अलहमदिल्ला अॼु आउं तव्हांखे यकीन सां चवां थो त असांजी हिन तारीख़ में, जंहिंमें आउं अकेलो न आहियां, जंहिंमें मोहम्मद साले बबर बि असां सां गॾु हुयो, आम ॻोठ जो बुज़ुर्ग बि असां सां गॾु हुयो। ऐं तव्हांखे अॼु माना प्राउड सां चवां थो त सिंध में घटि में घटि असांजी हिन तारीख़ ते घटि में घटि 600 खां मथे स्कूल बिल्डिंगूं असांजी तारीख़ जे करे ठहियूं अथव। 600 खां मथे ओवरऑल सिंध में। ऐं तव्हांखे ॿुधायां थो घटि में घटि 8000 स्कूल क्लोज़, जंहिंमें उस्ताद बि मौजूदु आहे, बंदि हुआ। असांजे सुप्रीम कोर्ट जी एप्लीकेशन खां पोइ 8000 स्कूल कंटिन्यू हलिया, जेके सिर्फ़ु कागज़नि में पियल आहे। सही। त इनिशिएटिव ॿियनि खे सेमी स्कूल कोन हुआ। सेमी स्कूल अलॉट थिया। सही ॾिसो न, जेॾी महिल हर माण्हू तालीमी ॻाल्हि पियो करे, सही जमा इस्लामी तालीमी ॻाल्हि पई करे, JU आहे तालीमी ॻाल्हि पई करे, कॉम्पस पार्टियूं तालीमी ॻाल्हि पियूं कनि, नवाज़ लीग हिज़्ब इख़्तिलाफ़ियूं पार्टियूं कनि, पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॾिठो जितां किथां रुॻी तालीम तालीम जा आवाज़ पिया अचनि, पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी सोचणु शुरू कयो, तालीमी रिफॉर्म करणु कया सही सरदार शाह जे सूरत में। रबदुल्ला साहब, हिन वक़्तु पाण सदाईं दावूं कयूं आहिनि एजुकेशन जी बजट वधायो, स्कूलनि जो इंफ्रास्ट्रक्चर सही कोन्हे को, जेकॾहिं पैसा अचनि था त उहे करप्शन जी नज़र थी वञनि था। हिन वक़्तु को प्रोजेक्ट आयो आहे सिंध गवर्नमेंट वटि, उन्हनि डायरेक्ट पैसा मोकिलिया आहिनि स्कूलनि जे अंदरि, ऐं स्कूल जे हेड मास्टर खे अथॉरिटी ॾिनी अथनि, उहे पैसा कढी हू पंहिंजी जेको आहे सो जेके जेको कमु आहे स्कूल जो या ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं करे। छा तव्हां सिंध गवर्नमेंट जे इन क़दम खे बहितर सम्झो था त करप्शन जी नज़र थी वेंदा पैसा, या न इहो स्कूलनि जो कमु थींदो ऐं स्कूल सुधरी पवंदा? स्पेसिफिक बजट या जेका बि बजट इदारनि में मोकिलणु, इहो सुठो हथु क़दम आहे। सही अॻे पैसा ॾिसो न, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर जे हथ में कोन आहे, इंफ्रास्ट्रक्चर एजुकेशन वर्क्स उनजो तालुक ई कोन हो DO डायरेक्टर सां, उहे कमु कंदा। हाणे पैसा डायरेक्ट उस्तादनि जे अकाउंट्स में अचनि पिया ॾाढा भला। पर माज़ी जी जेका प्रैक्टिस रही आहे न, हाणे तव्हां ॾिसो कंटीजेंसी बजट, सही हर हाई स्कूल जो जेको MOI कोड आहे, उन में कंटीजेंसी बजट ईंदी रही आहे। सही आहे। घटि में घटि 2 लख, वधि में वधि 18 लख 20 लख ते बि स्कूलनि में आई। जीअं DGO पावर हुआ, उन्हनि जा हिकिड़ा एजुकेशन डिपार्टमेंट ट्रेज़री मिली भगत सां उहे पैसा सॼी ज़िंदगी माना मिसयूज़ थींदा था वञनि। ऐं हिकिड़ी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त उहा अलाह जी महिरबानी सां कुझु अलाह जा प्यारा बानाम आहिनि, लेकिन इहे त उस्ताद ऐं ऑफिसर बि कुझु माण्हुनि पंहिंजा इदारा ठाहिया, जेको तमामु घटि आहे, बाक़ी ॿिया पैसा सॼा मिसयूज़ थी विया। हाणे इहे जेका स्कूल स्पेसिफिक बजट हीअं जेका रिलीज़ कनि पिया सिंध गवर्नमेंट जे इन इनिशिएटिव खे असां तमामु घणो सारायूं था। अब्दुल्ला साहब, जॾहिं खां साईं सरदार शाह आया आहिनि, ऐं यकीनन साईं सरदार शाह हिकिड़ो कॉम्पिटेंट माण्हू आहिनि, ऐं ॾिसण में ईंदो साईं जी विल आहे त एजुकेशन डिपार्टमेंट जे अंदरि बहितरी अचे। ज़ाहिर आहे ॿिया मिनिस्टर साहिबान बि आया पंहिंजे हिसाब सां, साईं जी हिकिड़ी विल थोरी सुठी नज़र ईंदी आहे। क्लस्टर पॉलिसी जेका आहे, त हाणे जेके ऑफिसर जा जेके इख्तियार हुआ उहे मुंतकिल थी विया आहिनि हेठि सतह ते। छा तव्हां इन सिंध गवर्नमेंट जे क्लस्टर पॉलिसी मां मुतमिन आहियो? उन में तव्हांखे छा थो ॾिसण में अचे त इहो सक्सेसफुल वेंदो या कोन वेंदो सिस्टम? जी बिल्कुलु, इहो क़दम बहितरीनु क़दम आहे। मिसाल जे तौर ते पहिरीं असांजो उस्ताद वीचारो जेको स्कूल प्राइमरी 1 टीचर स्कूलनि या उहो स्कूल जी खोट, उस्ताद जी खोट में हेड मास्टर हिकिड़ो वीचारो, उहो भॼी भॼी किथे वञी ज़िले जे ऑफिसनि में धिका खाईंदो, उनजे क्लस्टर में, उन यूनियन काउंसिल में उहा शइ उते उनजो सभु मसइलाउनि जा उते हल थियनि, इहो ॾाढो सुठो अमल आहे। ऐं इहो बि सुठो अमल आहे त किथे किथे उस्ताद वधीक आहिनि, कंहिं स्कूल में उस्ताद वधीक आहिनि, कंहिं स्कूल में ज़रूरत आहे, पर हाणे हुन वटि पावर ई कोन आहे। हाणे जेको क्लस्टर हेड उस्ताद हब क्लस्टर हेड मास्टर जेको हूंदो, उन वटि इहो अख्तियार हूंदो
त हू जिते ज़रूरत आहे उते उस्ताद शिफ्ट करे सघे। ऐं गॾोगॾु हिकिड़ी ॿी वॾी इन में अहम शइ इहा आहे त उहो उस्ताद शिफ्ट करे सघे थो, इहो बि कमु करे सघे थो, पर किथे पटियाले जी चौकीदार जी ज़रूरत आहे, किथे कंहिं माण्हू सपोर्ट स्टाफ जी ज़रूरत आहे, किथे कंहिं कमु करण जी ज़रूरत आहे, सर्विस बुक जी सर्विस इंक्रीमेंट बुक सही उहो सभु शइ कंदो। हाणे बदिली तव्हांखे ख़बर आहे बदिली ते इन ते केॾी वॾी करप्शन थींदी आहे, करप्शन थींदी केॾो वॾो उस्ताद, ख़ासि तौर ते जेको लोअर स्टाफ आहे उहो तमामु घणो लोड़ींदो आहे। बिल्कुलु त इन में इहो फ़ाइदो इहो थींदो त इहो लोकल सतह थींदी। पर हिकिड़ी ॿी वॾे में वॾी ॻाल्हि आहे विल विल यस विल ऐं विल सां गॾोगॾु सख़्तु मॉनिटरिंग मैकेनिज़म, उहो जेको ओवरऑल जेके भाषा करे रखो था नंढड़नि यूनिट्स में, हाणे उहो भाषा उहो केतिरो नेकनियत आहे, हाँ उनखे गवर्नमेंट बि ॾिसणु खपे, गवर्नमेंट खे बि ॾिसणु खपे, पर वॾो रोल हुन में उते जी कम्युनिटी जो आहे त उनखे ॾिसनि उते कम्युनिटी कहिड़ी आहे, ॿार वालदेन ऐं उस्ताद, उहो स्टाफ जेको गॾु अथव इलाइक़े जो मुड़ुसि, उहो गॾिजी अगरि हुनजी प्रॉपर मॉनिटरिंग कंदो त मुंहिंजे ख़्याल में तमामु बहितरीनु इनिशिएटिव ऐं तमामु सुठी रिज़ल्ट ॾींदो। ऐं मूंखे लॻे पियो जीअं जेको मुशरफ साहब जे दौर में डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी ठहियूं हुयूं ऐं उन्हनि में बेनता करप्शन थी हुई, मूंखे कुझु अहिड़ो सिनेरियो लॻी रहियो आहे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, छो जो असां वटि अकाउंटेबिलिटी आई अकाउंटेबिलिटी कान्हे का। ऐं आउं तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॿुधायां त असांजे हिन मटियाई डिस्ट्रिक्ट में जेके IBA टेस्ट जे थ्रू IBA हेड मास्टर थिया हुआ, उन्हनि वटि DDO पावर्स कोन हुआ, सही DDO पावर्स कोन हुआ, उन जा DDO पावर्स DO साहब वटि हुआ। बिल्कुलु उन DO साहब छा कयो, उहे जेके बि IBA स्कूल जी कॉन्टीजेंसी आहिनि उहा टोटल कढी खाई सही भीग करे छॾी, जंहिंजो असां छा कयो उन्हनि स्कूलनि जो डिटेल कढी करे असां सेक्रेटरी मिनिस्टर साहब खे एप्लीकेशन ॾिनी, सही रूबरू बिल्कुलु मिनिस्टर साहब उन्हनि खे ही नोट हणी ऐं DO साहब खे सेक्रेटरी साहब खे पंहिंजी इंक्वायरी कयो। सही 4 चकर आउं सेक्रेटरी साहब सां मिलियुसि, साईं अकबर लिगाड़ी साहब जेको रिटायर थी वियो सही ऐं नालो बि खणां थो, उनखे मूं मिंथ कई त भई साईं तव्हांखे लिखियो, उन कंहिं क़िस्म जी इंक्वायरी न कई ऐं उहे तव्हांखे ख़बर आहे घणा हुआ, 36 लख रुपया हिकिड़े महीने जे अंदरि उहो हिकिड़ो DO कढी तमामु बढ़िया। खाई वियो ऐं अॼु ॾींहुं ते इंक्वायरी कोन थी। अगरि केरु पुछाणो न कंदो, केरु ॾिसंदो न पोइ त ज़ाहिर करप्शन जे वध चढ़ी। बलाल साहब सिंध गवर्नमेंट जा इनिशिएटिव त इलाही आहिनि, पर रिसेंटली उस्तादनि जूं जेके बदिलियूं हूंदियूं डायरेक्टर साहब कंदा हुआ ऐं जेको हेठि सतह ते DO साहब कंदा हुआ, पोइ कॾहिं कॾहिं हुन में हू इख़्तिलाफ़नि वारो सिलसिलो बि हली वेंदो। STR पॉलिसी ठीकु आहे, STR पॉलिसी तहत सेक्रेटरी साहब बदिली कनि था, तव्हां उन पॉलिसीअ वारे सिस्टम जा छा मुतमिन आहियो एज एजुकेशन एक्टिविस्ट, त आया वाकई STR वारी पॉलिसी तहत जेके बदिलियूं थियनि पियूं या जेके मुक़ररियूं थियनि पियूं उहे सही बि थियनि? ॾिसो STR पॉलिसी ते जेसीं ताईं अमल न थींदो तेसि ताईं तव्हांजी एजुकेशन में बहितरी जी तव्हां तवक़ा ई न रखो। सही हाणे STR जे आड़ में जेका ज़ाती नाराज़गी जो बदिलो वरितो वियो आहे, मेरिट ते STR जी बदिली न कई आहे। STR ते मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू हाला तल के शहर में रहे थो, हाला शहर वारे उस्ताद खे कढी करे हितां खां 25 किलोमीटर परे रखनि था, न्याणी आहे, हाणे उतां जी न्यू आहे, उनखे गाॾी हलाइण कान थी अचे, उनजो पघार बि थोरो आहे, उनखे कढी करम खान निज़ामाणी खां अॻियां परे 25 खां 30 किलोमीटर ॿिए ॻोठ में रखी छॾियो। हाणे तव्हां ॿुधायो वरी उते ई ॿिए मर्द टीचर खे कढी हाला में सहूलियत ॾिनो, करप्शन पैसनि जे वास्ते पॉलिटिकल न, पॉलिटिकल न, करप्शन 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 पॉलिटिकल एतिरी आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हींअर STR जे अंदरि ज़रूरु पॉलिटिकल इन्फ्लुएंस हलियो आहे, पर अॻे जेको 100 सैकड़ो पॉलिटिकल इन्फ्लुएंस हलंदो न, हाणे उहो 100 सैकड़ो पॉलिटिकल इन्फ्लुएंस आहे ख़ासि तौर ते एजुकेशन में कोन अथव। सही उन में वधि जेको हेठि सतह जो जेको अमलो आहे उहो मां इंतिहाई मोज़र असांजी यूनियनूं ऐं उनजो सॼो रोल आहे ऐं क्लर्क जेके आहिनि असांजा सुपरिटेंडेंट्स आहिनि उनजो इहो रोल आहे, जिन हणी करे इन STR जो बेड़ो गर्क करे छॾियो आहे ऐं माण्हुनि सां एॾी वॾी नाइंसाफ़ी थी आहे इन STR जे नाले ते। अगरि इन जी प्रॉपर इंक्वायरी थिए न त ख़ुदा जो कसम आहे, ऐं कसम खणी चवां थो त उहे जेके इन में मुलवस माण्हू न उन्हनि खे सज़ाऊं अची वञनि, पर इहो प्रॉपर इंक्वायरियूं कोन थियूं थियनि। तइलीम खाते में खोड़ सारियूं तब्दीलियूं आयूं, तमामु बजट बि रखी वई, खोड़ सारा वर्ल्ड बैंक जा ॿियनि इदारनि जा प्रोजेक्ट आया, सोशल मीडिया ते शयूं हाईलाइट थियूं, IBA जा टीचर मुक़ररु कया विया, हाई क्वालिफाइड टीचर मुक़ररु कया विया, स्कूलनि जे अंदरि इंफ्रास्ट्रक्चर बहितर कयो वियो, पर असीं अॼु बि उहो साॻियो
अलवख, बेबदक, बेबकरी, ॾिने हार लाथा, साबू हार पाता, ॾाॾे वारो जेको असां वारो सब्जेक्ट आहे, यकीनन इहो असांजो कल्चर आहे, ॿोली आहे। मूंखे एज़ ए अदीब शाइर पंहिंजी ॿोली सां मुहबत आहे। सिलेबस अपग्रेड न थी सघियो आहे मौजूदा जदीद वक़्त जे हिसाब सां। उन मुतलक तव्हां जेको कमु रहियो या अव्हां छा था सम्झो त हिन वक़्तु उन जी ज़रूरत आहे या कान्हे? सही, तव्हां सिलेबस जी ॻाल्हि था कयो। तव्हांखे सिलेबस ऐं अॼोके हिन तव्हांजे नज़म महिरान जे प्लेटफॉर्म तां ऐं सिंध बल्कि पाकिस्तान पूरे चयो असांजो मुल्क, इन में जेको बि करिकुलम पढ़ायो पियो वञनि उनखे सख़्ती सां रद्द कयां थो। उहो नाकार आहे। उन में टोटल ग़ुलामाना जेका सोच डेवलप निसाब करण जो आंसर आहे सही करिकुलम निसाब जे अंदरि। हीअं ॾिसो, असीं इन खां वधीक असांजी कहिड़ी बदकिस्मती आहे यार। दुनिया AI, हींअर AI ते कमु पियो हले, ठीकु आहे न, दुनिया स्क्रीन ते पई हले। हाणे तव्हां डिजिटल मीडिया ते तव्हां ॾिसो, तव्हां अगरि शौक़ीन आहियो, तव्हांखे शॉर्ट वीडियोज़ ॾिसणा आहिनि, तव्हां फेसबुक खोलींदो, तव्हांजे अॻियां तव्हांजे दिमाग़ सां उहो खेॾे थो, तव्हांजे दिमाग़ी डिमांड खे ॾिया फेसबुक तव्हांखे शॉर्ट वीडियोज़ ॾेखारींदो। तव्हां फिल्मूं था ॾिसो, तव्हांखे ॾेखारींदो, या XYZ जेका बि शइ तव्हां अदब खे पढ़ो था, तव्हांजे अॻियां अदब जूं शयूं अची वियूं। हाणे दुनिया ओॾे पई वञे, असां सिंध ऐं पाकिस्तान में इहो पिया सोचूं त असांजो निसाब सही आहे या कोन्हे, असांजे स्कूलनि में पाणी आहे या कोन्हे, असांजे ॿार खे मयारी तालीम मिले पई या कोन पई मिले। असां साईं किथे बि कोन आहियूं, असां दुनिया में किथे बि कॉम्पिटिशन कयो। इहो जेको असांजो तालीमी निज़ाम हिन वक़्तु मौजूदु आहे, उहो किथे बि असांजे कंहिं बि कम जो कोन्हे। उनखे जदीद दौर जे जदीद तक़ाज़ाउनि मूजिबि उनखे फौरी तौर ते रिव्यू करण जी ज़रूरत आहे। तव्हां इनखे रिव्यू न कंदो त तव्हां हींअर टेक्नोलॉजी जी दुनिया आहे, जेका टेक्नोलॉजी जी दुनिया आहे, तव्हां ॾिसो त हींअर टेक्नोलॉजी जे थ्रू दुनिया वञे पई। हाणे तव्हां बिज़नेस, अॻे दुकान खोले बिज़नेस कंदासीं, दुकान खोले बिज़नेस कंदासीं, पोइ भांडा वॾा ठाहींदासीं। हाणे ऑनलाइन बिज़नेस लॻो पिया, तव्हां हुन में हिकिड़ी वीडियो ठाहे पंहिंजो जेको प्रोडक्ट वठी रखो, तव्हांखे ऑनलाइन ई सॼी अर्निंग थी वेंदी, सौदो ऑनलाइन तव्हां शुरू करे सघो। त असांजो जेको निसाब आहे, अॼु बि असां ईअं अलॻि में मतिलबु कोन था चऊं, पर असांजो निसाब जेको बि आहे न, उहो असांजो निसाब हिन जदीद दौर जे तक़ाज़ानि मूजिबि कंहिं सूरत में कोन्हे को। इनखे बिल्कुलु फौरी तौर ते रद्द करे इनखे बहितर करण जी कोशिशि कई वञे। ॿी ॻाल्हि तव्हां चई त असांजे ॿार खे उहा तालीम मिले पई या न पई, हीअं वॾो अलमियो अथव, कहिड़ो अलमियो आहे। तव्हांजो स्कूल मेरिट ते उस्ताद स्कूलनि में अची विया, मौजूदु आहिनि, यकीननि मौजूदु आहिनि। सीनियर उस्ताद, तजर्बेकार, मोतबर उस्ताद वेठा आहिनि, बहितरीनु उस्ताद आहिनि। हाणे हींअर वॾो सिंधी तालीम में वॾो ॿियो मसइलो बि अथव, उहो इहो आहे त उस्ताद स्कूल में बि वेठो आहे, एतिरे क़दुरु हाणे उस्ताद क्लासरूम में बि वेठो आहे। ख़ुदा जो कसम खणी ॻाल्हि चऊं था, असांजो उस्ताद अंदरि क्लास में पढ़ाइण लाइ तयारु कोन्हे, बिल्कुलु ॿार खे कोन थो पढ़ाए। वॾी करप्शन चइबी आहे। एक वॾी, तव्हां छा था चओ, इख़लाक़ी करप्शन आहे, कोन थो पढ़ाए। हाणे ॾिसो, असांजे हींअर स्टेट आहे, चओ सिंध गवर्नमेंट एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट, साईं सरदार शाह जो जेको स्टेटा वारो इनिशिएटिव आहे, तमामु कमाल जो इनिशिएटिव आहे। उन्हनि छा कयो, जेके बि नवां टीचर आया आहिनि, जेके बि नवां टीचर, उन्हनि सभिनी खे हिकु हिकु महीनो, ॿ ॿ महीना वेही हाई प्रोफेशनल ट्रेनर्स खां ट्रेनिंग्स करायूं, लेसन प्लान, ॿियो अकेडमिक प्लान, ॿार जी साइकी, उन सभिनि खे उन्हनि बाक़ाइदे प्रॉपर नमूने सां ट्रेनिंग्स करायूं। न्यू जनरेशन जेका बि हींअर अपॉइंटमेंट थी आहे, तव्हांजो हर टीचर ट्रेन थी नथो आहे। उन्हनि ट्रेनिंग खे 6 खां 7 महीना थी चुका आहे। उहा ट्रेनिंग हेठि इम्प्लीमेंटेशन थिए पई या कोन पई थिए, स्टेट आहे या एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट उनजो फॉलो कंहिं क़िस्म जो कोन पई वठे ऐं कोन पई थिए। सही। फिलहाल साहब, दुनिया जे अंदरि टीचर जो हिकिड़ो पंहिंजो मक़ाम आहे। असां वटि अॼु ॾींहं ताईं टीचर खे उहो मक़ाम कम्यूनिटी तौर ते, कल्चर तौर ते, सकाफ़ती तौर ते असांजे इज़त एतिराम आहे, पर गवर्नमेंट सतह ते जीअं हिकिड़ो विच में हलियो त बाबा उस्ताद खे सलाम, जिते ॾिसो त सलाम कयो। हिकिड़ी ॻाल्हि आहे त उस्ताद पंहिंजे मक़ाम खे एतिरो मुआशिरे में बीहारे न सघियो आहे। ॿी ॻाल्हि त जेका सिंध गवर्नमेंट आम तौर ते भर्ती करे थी टीचर्स जी, उहा मेडिकल वारो टीचर छो वञे, इंजीनियरिंग वारो टीचर छो वञे, BBA वारो टीचर छो वञे, LLB वारो टीचर छो वञे, बसि तव्हां वटि जेका बि डिग्री आहे, बसि तव्हां ग्रेजुएशन हुजे ऐं तव्हां टीचर थी सघो था। छा तव्हां मुतमिन आहियो त इहो पॉलिसी सही आहे, या गवर्नमेंट खे जीअं मेडिकल जी डिग्री आहे, इंजीनियरिंग जो फील्ड आहे, ईअं ई 9 8 9 खां वठी कहिड़ी फील्ड रखणु घुरिजे त बाबा ही
जेको आहे सो नाए खां वठी मूं दाख़िला वरिती तव्हां टीचर थींदसि, हुन जो स्पेसिफिक सिलेबस हुजे या को सब्जेक्ट हुजे या का मख़सूस डिग्री हुजे, त अहिड़े क़िस्म जी का पॉलिसी अचणु घुरिजे या न, या तव्हां छा था सम्झो त हीउ जेको निज़ाम हले पियो, जेका बि तालीम आहे बसि जेको आहे उस्ताद थी वञे उहो सही आहे? आउं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां न, जेके बि दुनिया में मुल्क या खिता जिन तरक़ी कई आहे न, उन्हनि तव्हांखे ख़बर आहे उते छा आहे? उते इहो आहे त उते स्पेसिफिक माण्हू रखंदा आहिनि। सही बाबा जेके उस्ताद थियणो आहे न, उहो सिर्फ़ु उन जी हिकिड़ियूं डिग्रियूं रखियूं। सही तव्हांखे ख़बर आहे दुनिया में जेके बि डेवलप तालीम में जेके सफ़ा अॻु भरिया मुल्क आहिनि, उहे वॾे में वॾो जेको माना पैसो जेको इन्वेस्ट कनि था न, उहो बुनियादी तालीम वारे टीचर ते था कनि। उनखे सही वॾो उनखे माना हिकिड़ो हाई क्वालिफाई कनि था, पर उन सब्जेक्ट में उनजी स्पेशलाइज़ेशन हुजे। सही हाणे दुनिया वटि उते पंहिंजा माण्हू नथा मिलनि न, त पोइ पूरी दुनिया में ओपन छॾींदा आहिनि, बाबा हिन लेवल जो माण्हू असांखे खपे, दुनिया मां किथां बि अचे। पोइ तव्हांजे पाकिस्तान मां माण्हू वञनि था, सॼी दुनिया मां मुख़्तलिफ़ माण्हू अप्लाई कनि था, पोइ जेको हुनजे मयार ते अचे थो। असां वटि इहो आहे त हालात हल्के में ॿ टे जो माण्हू क़ाबिल आहे उहो कोन्हे थो, छो जो पॉलिसी कोन्हे का। पॉलिसी कोन्हे। असांखे सभ खां पहिरीं हिननि खे इहा पॉलिसी चेंज करणी पवंदी, माना जे बीएड एमएड उनजो मयार जेको ट्रेनिंग जो उनजो मयार सुठो कराइबो। बीएड एमएड जी थिए कीअं थी, बाबा तूं दाख़िला वठी छॾ, क्लास तो वरिता कोन वरिता, हर संडे ते क्लास, हर संडे ते छाजो संडे जे क्लास वठनि ई कोन था। इम्तिहान थियनि था, हुनमें सॼा जेके क्वेश्चन अचंदा हुआ पाण लिखी था, हुनखे हिकिड़ो पन्नो मिली थो वञे, उहो सही थी वियो असांजो एमएड बीएड थी वियो। सही तव्हांजो ड्राइंग टीचर जेके खयां विया, ॾिसो हुनखे ड्राइंग जी डी जी बि ख़बर कोन्हे, हुनखे हिकिड़ो लकीर कढणु कोन्हे, उहो ड्राइंग टीचर थी वियो। त इन सूरत में ॾिसो तव्हांजा वकील, तव्हांजा इंजीनियर, डॉक्टर, उहे सभु हिते अची विया। उहे एजुकेशन में कंहिं क़िस्म जी का बि तब्दीली कोन आणींदा। ऐं चवां थो त हिन पॉलिसी खे रिवाइज़ कयो वञे। हाणे जेका न्यू अपॉइंटमेंट थिए, स्पेसिफिक का स्पेशलाइज़ेशन कंहिं माण्हू जी थियल हुजे। स्टेट हिकिड़ो इन लाइ बि वॾो इनिशिएटिव वरितो आहे, जेका हिकिड़ा त टीचर अप्लाई कनि था, ॿिया उहे माण्हू अप्लाई कनि, उन्हनि खां चवनि था भाई फ्रेश बि अप्लाई कनि जेके हिन मयार ते हुजनि। हाणे उहो नंढे स्पेस में पियो थिए ऐं लार्जर स्पेस में थियणु खपे। रमदला साहब, एजुकेशन डिपार्टमेंट जे लाइ, टीचर्स जे लाइ, टीचर यूनियन जे लाइ, ऑफिसरनि जे लाइ, शागिर्दनि जे लाइ, मुआशिरे जे लाइ रहमतुल्लाह बलाल एजुकेशन रज़ाकार जो पैगाम छा हूंदो, न्यापो छा हूंदो, सनीहो छा हूंदो? हिकिड़ो ई सनीहो आहे, अगरि तव्हांखे जदीद दुनिया सां गॾु हलणो आहे त पोइ माइट खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। एजुकेशन डिपार्टमेंट जा जेके बि ऑफिशियल्स आहिनि उनखे पंहिंजो रोल प्ले अदा करणो पवंदो, जल्दी तौर ते उनखे रोल प्ले करणो पवंदो। ऐं गॾोगॾु जेके बुनियादियूं सहूलियतूं आहिनि स्टेट सां गॾु इलाइक़े जा जेके मौज़ूस आहिनि, उहे सभु गॾिजी इन मसइले ते गॾिजी कोशिशि कंदा, तॾहिं सिंधी तालीम सुधरंदी, सिंधी ख़ुशहाली ईंदी। जंहिंमें ॿ टे अहम इनिशिएटिव आहिनि। इदारनि जी ओनरशिप करणी पवंदी, उस्ताद जी ओनरशिप करणी पवंदी, पढ़ाईंदड़ उस्ताद जी ओनरशिप करणी पवंदी, सुठे मेरिट वारे माण्हू जी ओनरशिप करणी पवंदी। इदारनि जी जेके बुनियादी ज़रूरत आहिनि उन्हनि खे पूरे करण जे लाइ सिविल सोसाइटी, वालदेन, पॉलिटिकल लीडरशिप सभिनी खे रोल प्ले अदा करणो पवंदो। उन खां पोइ ई का तालीम बहितर थी सघंदी। साइंस टेक्नोलॉजी जी तालीम जी ज़रूरत आहे। असांजे ॿारनि खे साइंस ऐं टेक्नोलॉजी जी तालीम ॾियारण जे लाइ वालदेन खे रोल प्ले करणो पवंदो। जेका असांजी खेप स्कूलनि खां ॿाहिरि आहे, उन्हनि खे हर माण्हू खे स्कूल में आणणो पवंदो। कि उहे नथो अचे त पोइ तव्हां दुनिया जे कंहिं बि मुक़ाबले में नथा अचो। उन लाइ आख़िर में हिकिड़ो जुमिलो ज़रूरु चवंदुसि, क़ौम जी भलाई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उस्ताद खां थींदी। ऐं उस्ताद खे गुज़ारिश आहे त पंहिंजो क़ौमी फ़रीज़ो बहितर नमूने सां अदा करे। ॿी सूरत में क़ौम जा बचा त उहे कोन पढ़ी सघंदा, संदसि औलाद बि को इज़त वारो मक़ाम हासिल करे सघंदो। तव्हांजी महिरबानी। सही रहमतुल्लाह साहब, आउं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। तव्हां बज़म मेहरान खे टाइम ॾिनो, वक़्तु ॾिनो। यकीन तव्हांजो जेको कमु आहे उहो क़ाबिल तारीफ़ आहे, क़ाबिल ज़िक्र आहे। नाज़रीन, अॼु जेका असांजी समाजी वर्कर मोहतरम जनाब रहमतुल्लाह बलाल जेके पाण एजुकेशन एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि सां जेके हाल में मुलाक़ात हुई पुॼाणी ते पहुचे थी। वरी ॿी मुलाक़ात ताईं
वरी ॿी नई शख़्सियत सां तव्हां सां गॾु हूंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। सलाम।